वो चवंदो रब्बी अल्लाह मुझो रब अल्लाह इन जे कब्र खां वठी करे सदको वञांसि मुंहिंजे मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कब्र मुबारक ताईं पर्दा हटाया था वञनि मा हाज़र रजुल इन खे सुञाणे थो इन जो वास्तो मदीने जे मीर सां दीन इस्लाम सां क़ुरान सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी को गुज़ारे अल्लाह अल्लाह इहो थी करे चवंदो हा हाज़ा मुहम्मद रसूलुल्लाह ये मोहम्मद अल्लाह जो रसूल अल्लाह अल्लाह चवंदा सिवा मां दीनु के तुझो दीनु केड़ो चवंदो दीनी अल इस्लाम पर यार न नमाज सां वास्तो न मस्जिद सां वास्तो न कुरान सां वास्तो ओ यार चवंदो ला अदरी बाकी त खबर न आहे त मुंहिंजो रब केड़ो हुजूर खे सुञाणी दो ई कोन इने चवंदो खबर न आहे त दीन इस्लाम लाइ केड़ो जाने साहब चयो हाय ईंदा मलक पुछाणे वारा पीअण ख़ातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारो अहिड़ा ईंदो जवाब न ॾई त ईअं पिया घोटी ॾई जीअं खाणे में तेल पीसबो ईंदा मलक पुछाणे वारा पीअण ख़ातिर घाणे वारा पर जे नमाज़ क़ुरान रोज़ो मस्जिद क़ुरान खुदा जी ज़ात जो कसम पोइ मौलाना ईअं थो चए जेकॾहिं जवाब ॾेई वए पोइ चए थो ईंदा मलक पुछाणे वारा पीअण ख़ातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा नथा चओ सुभान अल्लाह सेज विहाणा इहो चवंदई जवाब ॾेई वई न पोइ चवंदई सुम्ह ईअं निंड कर जीअं घोट पहिरीं राति पंहिंजी कुंवार सां आराम कंदो मां तव्हां पुछां थो त शादी वारी राति घोट खे कंडन वारी सेज विचारींदा हो या भली ॻाल्हायो यार दुनिया जो जहान थोड़ो भली सेज विचारींदा हो न घोट पहिरीं राति कुंवार सां केॾी ख़ुशीअ बि हूंदो आहे कब्र में जे जवाब ॾेई वई न सुवालनि जा त पोइ चवंदई सुम्ह ईंदा मलक पुछाणे वारा पीअण ख़ातिर घाणे वारा या के सेज विहा अदा चाॾो साहब चए थो सरणो आहे या ठरणो या सड़ने हा ताजे करे नमाज जेको आहे फर्ज़ तई नबी सही पाण खणी आयो नमाज पढ़ पंहिंजनि बचनि खे नमाज पढ़ तोखे नमाज जो क़दुरु नाहे मस्जिद जो क़दुरु नाहे आसान आई खुदा जी ज़ात जो कसम माण्हू आसान जो जवाब न ॾींदो आसान जो जवाब त न ॾींदा पर आसान जे बंदि थियण जो सिर्फ़ु इंतज़ार कंदा ते त वरी आसान में बि कचहरी हलंदी हेॾे नज़र कर मस्जिदूं खाली तवज्जो कर होताकू भरियल यार दुनिया जो जान फानी तव मुझो मुर्शिद अली त 24 कलाक मस्जिद में हो मस्जिद के बुआरी पाण ॾींदो हो अली त मामूली शइ न हो अली त मदीने जे मीर जो बिरादर हो अली त जन्नत जे जवान जे सरदार जो बाबू हो अली त जन्नत जे औरतुं जी सरदार अम्मा फातिमा जो घोट हुयो अली पाण वली जो सरदार कुरान जो हाफिज़ हाजी खाजी नमाजी रोजे वारो दाढ़ी वारो पटके वारो मस्जिद के पियो मुहारी दे ए मारो साहब मस्जिद में लड़ी ना आयो ए मगी साहब मस्जिद में लड़ी ना आयो ए परे का पियो बाऊं बदे त बिस्मिल्लाह भाई मस्जिद खैर कजाई ना 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 अल्लाह जो नालो थव रब जे दर ते लड़ी जो रब के न विसारो रब के याद कयो आसान जे दुकान बंद कर मस्जिद में अचो ओताक के छॾ कचहरी के छॾ मेहमाननि खां ओताक खां दुकान खां आमियत अल्लाह जी रब जो सॾु थियो यार नज़र कर हुजूर पुरनूर जो सहाबी हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु रात जो शादी कई थई सुबह जो
उठी करे गुस्ल जे लो गुस्ल पियो करो हिकिड़े माण्हू ऐलान कयो अचो जिहाद ते उद जे मैदान में वारे वाह यार हंसलो तलवार खणी करे निकिरी पियो ज़ाल थी चवेसि काॾे चई अल्लाह जे रसूल जो हुकुम न ॿुधई छो चवेसि थी गुस्ल तल चए थो गुस्ल लाईंदुसि हुज़ूर जे देर थींदी 5 मिंट लॻी वेंदो मां साईं जे 5 सेकंड भी देर नथो करणु चाहियो तलवार खणी निकिरी पियो ओद जे मैदान में हलंदे हलंदे लड़ंदे लड़ंदे शहीद थियो हुन जी ज़ाल खे पतो पियो तवजो करो पर्दे में आई ओ मुंहिंजा साईं मुंहिंजो घोट ताज़ी शादी कई थई मुंहिंजा साईं हथ में तलवार खणी करे निकिरी पियो तुझे दीन इस्लाम जे बुलंदी जे लाइ अल्लाह अल्लाह माई थी चवे से मुंहिंजो मुड़ुसु शहीद थियो साईं उनखे जनाब जो गुस्ल तड़ो कराइजोसि अवां जो कानून आहे त शहीदनि खे तड़ो न कराईंदा आहियो हुज़ूर फरमाए पुट लाश ॻोल्हियो ॻोल्हे ॻोल्हे नज़र न आयो पाण फरमायो ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजो हौसलो तुंहिंजे दीन जे बुलंदी जे लाइ घोट निकितो अथई अल्लाह उनजे मथे में जनाब जो गुस्ल अल्लाह ओ मुंहिंजा मौला करीम नज़र नथो अचे हुज़ूर दुआ घुरी करे बस कई पाण फरमायो ओ मुंहिंजा बचड़ो ओ मुंहिंजा शागिर्द वञो अल्लाह करीम मां मोहम्मद करीम खे ॾेखारियो मां रब मांखे ॾेखारियो मां मोहम्मद ॾिठो हज़रे खे अल्लाह जी रहमत जा मलाइक चौथे आसमान ते खड़ी करे तरो ॾियारे करे उहद जे मैदान में रखी विया अथव नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर असां घर छॾे मस्जिद में न आहियूं शौक़ छॾिया उनखे ज़ालू कोन उनखे बच्चा कोन उनखे औलाद कोन मर्द त मर्द पर औरतूं नबीअ जे दीन जे बुलंदी जे लाइ किन पंहिंजा बच्चा पेश कया सुभान अल्लाह नथो थिए तो छा असांखे त एतिरी बि वसियत नथी थिए जो हुज़ूर जे इश्क में पंहिंजी ॾाढ़ीअ खे चेहरे ते सजायूं पंहिंजी ॾाढ़ी खे रखूं न इतनी भी हिम्मत न थी दे जो कि मुसलमान के इसके रसूल की दावा करना हलियो अल्लाह अकबर ओ जो मार को लगो सुभान अल्लाह चौदह तो के यादगी रोजाना यहाँ तैयार थी सब अल्लाह जे दर खां परे थी वियासीं फलस्तीन वारनि जी हालत ॾिसो था क़रीबन अल्लाह अकबर अल्लाह न करे अल्लाह न करे अल्लाह न करे असां जहिड़ो वक़्तु न अचे अॼु मां हिकिड़ी क्लिप ॾिठुमि ॿ ॼणा मुजाहिद अंदरि कमरे में हिन ज़ालिम जाबिर बेग़ैरत इंसानियत जा दुश्मन यहूदी उहे काॾे विया जेके इंसानी दावा करण वारा बेग़ैरत नज़र त कयो ॿिनि ॼणनि खे मार था ॾियनि पर चाकू था हणनि चाकुनि जी मार पुठीअ में चाकू हो अल्लाह के पिया सॾनि जॾहिं रब रहम करे रब जी मर्ज़ी जॾहिं रहम करे मां जे अॻियां बच्चा पिया कुसजनि बच्चनि जे अॻियां मां कुसजी वई बच्चनि जे अॻियां अबो कुसजी वियो अबे जे अॻियां पुटु पियो कुसजे अस्पताल में इलाज लाया था हणो बम तो अस्पताल में वो जख्मी भी शहीद 11,000 मुसलमान शहीद थे 1000 को मथे मासूम बच्चा शहीद थे औरतूं शहीद थियूं नाहक अचो लड़ी रब जे दर ते अल्लाह जो नालो तो साहब तो जानू नहीं इम्तिहान पे अचन हुजूर जो ऐलान कयो मुझे साईं जो मंडलो सहाबीअ जंहिंजो नालो अमर बिन जमू रज़ी अल्लाह ताला अन्हु जिहाद जे सहाबा जी कुर्बानी तो ॿुधायां तू जिहाद ते नथो निकिरे त निमाज़ ते त अच
हुजूर पंहिंजनि हथनि सां खणी आयो नौजवानो खुदा जी ज़ात जो कसम जवानीअ ते पॾ न मौत ईंदो आहे त जवानी न ॾिसंदो क़ुरान बि न ॾिसंदो जॾा जी यारे बालक पियो मारे बेपरवाह हुआ कंहिंजी परवाह ही न अथसि कंहिंखां डिॼंदो न तवज्जो कर अमर बिन जमू मंडड़ो हुजूर जे लानो तो न जा 4 पुट जिहाद लाइ तयार तवज्जो कर ज़ाल के चई त मां वञा थो ज़ाल वरी चए त मां त ॾिसां थी कोन थो वञे हिते बि थो जोश ॾियण जे लाइ जो चयईंसि तलवार खणी करे हाय मनकाईंदो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे आयो पाण फरमायूं पुट ॾे ख़बर ओ मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा मांखे मोकल ॾे मां जिहाद ते हल हुजूर फरमायो पुट तूं त मज़ूर तूं त जंग खां मञणो अल्लाह त मोकल ॾिनी क़ुरान में रब फरमायो फरमाईंदा लैसा अलल अअमा हरज वला अलल अरज हरज वला अलल मरीज हरज अल्लाह तो फरमाए अंधर ते बयार ना वे बंदर ते बयार ना वे बीमार ते बयार ना वे उठ तू त बंदड़ो अल्लाह अल्लाह रोई करे जवे तो सोना कुर्बान वजा मुझा 4 पुट वजन मां न वजा मुझी दिल दी जे त बंदी जग सा भी जन्नत जा सैर करया न सोचे सुभान अल्लाह सजल मुर्किया पर फरमाई वन तवज्जो आए जागो था अब चाहते हो सोनो बेल खैर पेट्रोल खपी ने भलो आवे दे अब मां केड़ो नो कयो मां सजल से कोडी आयो हिमल वारो नो माली बिना गाली न चिता त चौथा तो था सबनी के मुनो कला कयो के 35 40 मिनट मां कलाक सुभान अल्लाह चो 12 का मोबाइल हाने 11 बजे जो आवाज न निकले 12 का जो आवाज निकले जागो था न अब जागो था न हाय ता वाकई मुजाहिदो माशाअल्लाह जेके नंढ पयो हथ करो तो माने सा माशाअल्लाह नारे तकबीर सब बजिया सब बजिया जागो था जेके नंढ पयो हथ करो अब ये हालत जे असा सब नंढ पया भली तू रड़ी कर बारात भिरिया रोड में भिरिया रोड पास रात 2:30 बजे सुता हूं वरी सजो डी सफर क्यों आई थे वरी सुबाने मुझो नौ शहर फिरोज दी और रात सब निंड पिया जे पान अमीर बसो जा तो वो बई तक करिया त मन सब ने आगे अल्लाह डाडा जागो सुभान अल्लाह चो 12 का मोबाइल जी तो जी सकरात वारे में यासीन बन मरे न उठी 11 बजे बैठो 12 दुआ करदम सुभान अल्लाह चो चलो तो टाइम आई 10 मिनट बयान अल्लाह वांदो दी है ना मां के सजल रहे उन्हें नहीं आता मां यकी क्या है ना अब आइए ना कौम तो जागे ना अमा मोरी साहब वाय जो करे हमारा निंद्र पयो जागो था निंद्र पयो मोरी साहब जो बा व्याज जो खाना हराम है उन निंद्र में जो व्याज न समझी प्याज प्याज हाँ प्याज छा के चइबो बसर है समझो था ना हाँ पंजाब वेझो है तो प्याज हुन ज़ाल के जे मौली साहब ने कहरो करे छड़ियो थी छो जे मौली साहब चवे तो प्याज खाना हराम है हुन व्याज चयो न निंद्र में प्याज समझो मौली साहब चो नमाज आम तवा बाबा तयम्मुम करे भी नमाज पढ़ो तयम्मुम समझो था फर्ज कना तयम्मुम एकड़े के भी याद ना है हां 3 फर्ज ये तू तो बुधाए तबलीग में चलो वणी आयो वाला जा हां तयम्मुम में फर्ज 3 मौली साहब चो तो तयम्मुम करे भी नमाज पढ़ो ज़ाल के चई निंद्र में हो न ज़ाल के चई मुले त जो वजाई छडियो चई छो चई मुलो तो चेत नमाज आम थव तो घुमाए भी नमाज पढ़ो निंद्र जो करे तो समझ
अल्लाह अकबर जगह जागो था जो सुभान अल्लाह मोहब्बत से जो सुभान अल्लाह खुदा जी जो कसम मदीने जे मीरा आमना जे लो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सो पुत्र तुझे मता जिहाद तो फर्ज ना है जे तो मुजा साईं मां मंडली जग सा भी जन्नत जा सैर कर दो चाहे हथ में तलवार साल चे समात लिसांदी ते भी चुआ वने त कोन तो एने दुआ घुरे बैतुल्लाह ने मु करे जे तो अल्लाहुम्मा ला तुरद्दिनी फी आली ए मुजा अल्लाह बाकी पांजे हाने आल आयाल ने न मोटाए जान हथ में तलवार खणी करे ओ तजे मैदान में लड़े भयो एक हथ में लठ बे हथ में तलवार काबरा जो मुझू लाई दे खुदा जी सा जो कसम पांजी भी जान घोर कयई उन जी साल पुरस जे लाश खन लाई उठ ते रखई ओ तजे मैदान में उठ चुरई न तो हुजूर के जयो ओ मुजा साईं तुझो साबी अमर बिन जमू मंडलो साबी शहीद थी वयो ओ मुजा साईं उठ के असा खयूं ता वजो साईं हले न तो और मदीने न तो हले अल्लाह अल्लाह मुझे साईं फरमाए बड़ा हलण माला कुछ चयो होई आओ साईं बैतुल्लाह ने मुंह करे जे मुजा मोलो हाने मां के पांजे आले आले न मोटाए जाए हुजूर फरमाए पुत्र दुआ कबूल थी वयसे हाने पान तक कबूल थियो पर जो जिस्म भी अल्लाह जे रस्ते में कबूल ओ तजे मैदान में दफन कयोस अरे सहाबा वया त मोटाई न बच्चा ने न आए उनके शौक उनके भी त बच्चा हुआ औलाद हुई पर उन जो प्यार मदीने जे मीर जे दीन सा एने नजर कर ए जे को ओ तजे मैदान में सुभाने जंग लगनी बस सहाबी सगोरा वेठन एकड़ो दो चवे अमर में एकड़ो साहबी अब्दुल्लाह बिन सजस रज़ी अल्लाह ताला बेजो नालो साद बिन अबी वक़ास चवेस दो ओ साद तू दुआ घर मामीन जमा तू दुआ घर हज़रत साद दुआ घुरी मुझे बोलो सुभाणे ओ तजे मैदान में काफर जो वडे में वडो बहादुर जो ओ मुते हमलो करे मां उन ते हमलो करे उनके जहन्नम रसीद करया उन जो माले गनीमत खणा हजरत अब्दुल्लाह जो आमीन हजरत अब्दुल्लाह बो दुआ करे मुझे बोलो सुभाणे दीन जे दुश्मनन सा लड़ाई ओ मुझे बोला करीम मुझे मुकाबले में काफर जो वडे में वडो बहादुर जाए ओ मुझे मुकाबले में अजे ओ मुते हमलो करे मां ते हमलो करया वरी मुते हमलो करे मुझे बोला सुभाणे मुके ओ तजे मैदान में शहादत नसीब कजाए ओ मुझू अखियों कड़े कन्न कड़े नको वडे चप वडे अल्लाह जने क्या मैं जो ड्याड़ो दे अच्छा मा तो वडे तू मुख सवाल करे अब्दुल्लाह अखियों निनु मां काडे कयई कन्न निना मां काडे कयई चप काडे कयई नको काडे कयई पूछवे मुजा अल्लाह ये मुख में खणी अचानक तला क्यों वडलो कन्न वडलो नको आई चप ये खड़ी जवान ओ मुझा बोलो तो पांचे नबी के चयो हो या अय्युहन नबी हर्रिल मुमिनीना अलल क़िताल ए मुझा मिठा मोहम्मद मोमिनन के जिहाद ला तैयार कर अल्लाह तो पान चयो हो मुझो मोमिनन सवा पर आन चयो ही इन्नल्लाह अश्तरा बिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह तो चयो हो वो जो मोमिन सवा पार सही केड़ो चे माल भी वठंदो मान जानियूं भी वठंदो मान आए बदले में जन्नत ॾींदो मान अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजा मौला करीम तोखे राज़ी कर दे मां तोखे राज़ी कर दे तुझे दीन इस्लाम जे बुलंदी ओ तुझे मैदान में अखियूं कन्न नको मुंहिंजा मौला मां तुझे नाले ते कुर्बान करे आयो मां हाँ ये सबूती जी दुआ घुरियो ये कबूल अरे साधु चेतो मां जो वई काफर जो बहादुर आयो टका जो तलवार कढी मां त मुंडी हली वनी माले गनीमत कयो
ये उहद के मैदान में शहीद के लाशन का थींदा आया से मुझो यार मुझो भा अब्दुल्ला बिन जश रजी अल्लाह तआला अन्हु जी दुआ घुरी ही ये कबूल थी वियस शहीद भी थियो काफरन अखियों कढस कन कढस नको वढउस मां चोमास वाड़े वा यार अब्दुल्ला वाह जी दुआ घुरी कबूल थी वई वनी जन्नत में हूरन जे हंज में पहुंच असा छाड़नो बुधायो असा अल्लाह के विसारे दुनिया से मोहब्बत कई याती अलन्नास ज़मान युहिब्बूनल खब्स व यनसौनल खब्स सदको वजा से 1400 साल अग में फरमायो त मुजी उम्मत एड़ो ज़मानो ईंदो आयो आयो पंजन शहर सा मोहब्बत कंदा पंजन शहर के विसारीदा युहिब्बून दुनिया व यनसौनल आखिरा दुनिया सा मोहब्बत कंदा आखिरत के विसारीद दुनिया 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 भज भजा रात दी जूफो दुनिया सा मोहब्बत कंदा आखिरत विसारी वीदा युहिब्बूनल हयात व यनसौनल मौत हयाती सा मोहब्बत कंदा मौत विसारीदा मौत याद कंहिंखे कोन्हे साईं आया मस्जिद में साहबी सगोरा एतिरो खिलण पिया जो उन्हनि जा ॾंद मुबारक ज़ाहिर थी पियो हुज़ूर फरमायो जेकॾहिं तव्हांखे मौत यादि हुजे त इहा हालत